जय ओ भाऊ यो लगे तो तू के गोली दो होती। हाँ हाँ मां शीला के पे गोलियां। शीला की तू शीला के सुञाणी उहा शीला जेका के साहब घर नौकराणी हाँ जेको हर दफा टे लफ्ज हिं गाटो करे यार सुठो की जो तू मुखे मिली वई हाणे तू ये कर मुखे तकड़ में उन घर की एड्रेस बुधाए त मां हुन के कुछ बुधाइणो आ। कंहिंजो घर? शीला जो। कहिड़ी शीला? अरे हाणे जो चई त मां शीला के सुञाणिया टहक जो ॾिनई। मां कॾहिं टहक करे ना कहिड़ी शीला? अरे हाणे मूंखां पुछी टे दफ़ा हीअं कंदी आहे मां चयोमांइ हा चइजो ही छा मां शीला खे सुञाणी कोन ऐं चमाड़ो। अरे यार अॼु वाह जो मुंहिंजो ॾींहुं ख़राबु निकितो आहे मूंखे त अॼु हर हिकु जहिड़ा था मिलनि। हल भाउ शीला खे ॻोल्ह। मोगल ते वञण खां इन करे रखो असांजे घर तोखे ॾिसण महिमान था अचनि। हाँ असांजे घर महिमान था अचनि। हाँ मतलब त तहां मुंहिंजी शादी था करायो? हाँ मुंहिंजी शादी था करायो? हाँ मुंहिंजी शादी पक्का सां तहां मुंहिंजी शादी था कराइण चाहियो? हाँ 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 सोचे वठो सोचे छॾियो तुम वरी बि थधे दिमाग़ सां सोचे वठो। थधे दिमाग़ सां बि सोचे छॾियो तुम त पोइ गरम दिमाग़ सां सोचे वठो। गरम दिमाग़ सां बि सोचे छॾियो तुम मुंहिंजी शादी खां पोइ ॾुखिया थींदव छॾ ॾे परेशान थींदव छॾ ॾे अकेला थींदव छॾ ॾे बाबा इहो छा थियण ॾे लॻाई अथव। मुंहिंजी शादी थी न त तव्हांखे मानी केरु पचारींदो? पाड़े वारा। हाँ ऐं रोज़ खीसे में 100-200 केरु विझंदो आहे? पाड़े वारा। हाँ पाड़े वारनि खे पियो आहे लाचार जो 100-200 खीसे में बि विझंदव ऐं मानी बि पचारींदव। अॼुकल्ह केरु कंहिंखे मुफ़्त में धिको ॾियण जे लाइ बि तयारु न आहे। मानी त अॼुकल्ह माण्हू पंहिंजे सॻे भाउ खे बि कोन था खाराइनि। हूअं बि मां शौक़ मां पराए घर में कमु कोन कंदी आहियां तुझे करे कंदी आहियां। कूड़ में बेईमानी बि तुझे करे कंदी आहियां। 2 रुपया बेगम साहिबा जे पर्स मां ऐं 2 रुपया के साहिब जे खीसे मां तुझे करे चोरी कंदी आहियां। कुछ हुजे पर तोखे शादी करणी पवंदी। पर कंहिंसां? जंहिंसां मुंहिंजी शादी था करायो उहो केरु आहे, किथे रहंदो आहे, छा कंदो आहे ऐं वरी ॾिसण में कीअं इहा त मूंखे ख़बर न आहे। रज्जू जी मार्फत ते राब्तो कयो अथनि अचे त पोइ ॾिसूं। ओदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। ॿुधा तूं शीला नाले के माईअ खे सुञाणी? शीला केरु? ख़ैर हा ॿियो मिड़ई ख़ैर आहे बसि शीला खे पियो ॻोल्हियां। शीला केरु आहे? तुंहिंजी ज़ाल आहे? न ज़ाल बि न आहे। पोइ पक धीउ हूंदई? न शीला मुंहिंजी धीउ न आहे। बाक़ी केरु आहे? शीला नौकराणी आहे। तुंहिंजा मुंहिंजा नौकराणी जहिड़ा लॻंदा। तूं मोतबर नौकराणी रखंदी? हाँ कबूतर न कबूतर न शीला है शीला। मां नौकराणी शीला जी तो ॻाल्हि कयां जेका असांजे साहब के जे घर में कमु कंदी आहे। काल्ह खां कम ते कोन आई आहे सो उन खे ॻोल्हे रहियो आहियां। पोइ वञी ॻोल्ह मुंहिंजो शादी खां टाइम थो ख़राबु करे। यार अजीब क़िस्म जा माण्हू आहिनि मूंखे त सभु हड़े हिकु जहिड़ा था मिलनि। शुक्र कर शीला जो रिश्तो पाण हली आयो न त मां ॾाढो परेशान होसि। हाँ बाबा तव्हां त वॾा परेशान आहियो। परेशानी में त मानी कोन वणंदी अथव रुगो 7 मानियूं खाईंदा आहियो।
मां परेशानी बूथ में ज़ाहिर करण बजा अंदर में छाडींदो आहियां, अंदर में। खुदा जो शुक्र आहे जो रिश्तो आयो। अरे बाबा, रिश्ते जे अचण का नई ॻाल्हि थोड़ी आ। मुंहिंजा त रोज़ रिश्ता ईंदा आहिनि, रोज़ रिश्ता ईंदा आहिनि, रोज़ रिश्ता ईंदा आहिनि। हैं? तुंहिंजा रिश्ता रोज़ ईंदा आहिनि? कंहिं वटि? के साहब वटि ख़बर अथव हिकु ॾींहुं छा थियो? ये तो ही का गुंगन जी फैमिली आ। जे ही गुंगो आ न त पोइ पक हिन वारी धी भी गुंगी हूंदी। मूं वारे छोरे गुंगीअ खे कीअं पसंद कयो आ? अरे रे छा थो सोची? ॿुधाए केर रही? तू मूंखे कोन थो सुञाणी? न के साहब हू याद त कर। हू अरे हू छा याद कयां? हू याद कर न। हू छा? हू तीन टबो। अॼु खां 30 साल अॻु तूं ऐं मां घिटिन में होका ॾींदा हुआसीं। टींड वेयर बस हाणे हिक जय